أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل من يرزقكم من السماوات والأرض قل الله وإنا أو إياكم لعلى هدى أو في ضلال مبين قل لا تسألون عما أجرمنا ولا نسأل عما تعملون قل يجمع بيننا ربنا ثم يفتح بيننا بالحق وهو الفتاح العليم قل أروني الذين ألحقتم به شركاء كلا بل هو الله العزيز الحكيم وما أرسلناك إلا كافة للناس بشيرا ونذيرا ولكن أكثر الناس لا يعلمون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين قل لكم ميعاد يوم لا تستأخرون عنه ساعة ولا تستقدمون अवां चई छॾियो त केरु आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन मां तव्हांखे रोज़ी ॾिए थो। अवां फरमायो त अल्लाह ॾिए थो ऐं बेशक असां हुजूं या तव्हां हिदायत ते आहियूं या खुलियल गुमराही में आहियूं। अवां फरमायो त तव्हां खां सवाल न थींदो उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में जेको असां जुर्म कयो ऐं न असां खां सवाल कयो वेंदो उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में उन्हनि कमनि जे बारे में जेको तव्हां करियो था। अवां फरमायो त असांजे विच में असांजो रब जमा फरमाईंदो, यानी असां सभिनी खे असांजो रब जमा फरमाईंदो, पोइ असांजे विच में हक़ सां फ़ैसिलो फरमाईंदो, यानी इंसाफ़ सां फ़ैसिलो फरमाईंदो ऐं हू फ़ैसिलो करण वारो वॾो फ़ैसिलो करण वारो ऐं वॾो ॼाणण वारो आहे। अवां फरमायो त तव्हां मूंखे ॾेखारियो उहे जिन खे तव्हां अल्लाह पाक सां शरीक करे छॾियो आहे, यानी अल्लाह ताला सां शरीक करे मिलाए छॾियो आहे। हरगिज़ न, यानी हरगिज़ उन जो को शरीक न आहे, बल्कि उहो अल्लाह आहे जेको इक़्तिदार में बि कामिल आहे ऐं हिकमत में बि कामिल आहे। अल्लाह ताला फरमाए पियो त असां तव्हांखे न मोकिलियो आहे मगर तमामु इंसाननि जे लाइ अहिड़ो रसूल बनाए करे जेको ख़ुशख़बरी ॾियण वारो ऐं ॾेजारण वारो आहे, पर अक्सर माण्हू नथा सम्झनि ऐं चवनि था त कॾहिं थींदो इहो वाइदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। अवां फरमायो त तव्हांजे लाइ हिकिड़े ॾींहं जो वाइदो मुक़ररु आहे, तव्हां उन खां हिकिड़ी घड़ी बि अॻियां पोयां नथा हटी सघो, न ई अॻियां वधी था सघो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन काफ़िरनि खे ख़िताब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमाए पियो त तव्हां काफ़िरनि खे चओ त तव्हांखे आसमान ज़मीन में रोज़ी त अल्लाह ई ॾिए थो। ऐं ज़ाहिर त असां हिकिड़ी ॻाल्हि करियूं पिया तौहीद जी, तव्हां करियो था शिरक जी, ॿई ॻाल्हियूं जमा कोन थियूं थी सघनि जो ॿई हक़ हुजनि। असां मां को हिकु हक़ ते आहे ऐं ॿियो खुलियल गुमराही में, ऐं असां खां तव्हांजे ॻाल्हियुनि तव्हांजे शिरक जे बारे में कोन सुवाल कयो वेंदो त हिननि छो शिरक कयो, ऐं असां जेकॾहिं ग़लती का करियूं था त उन जे बारे में तव्हां खां कुझु पुछा कोन थींदी। असांजो रब जमा कंदो असां सभिनी खे ऐं हक़ सां फ़ैसिलो कंदो असांजे हिननि इख़्तिलाफ़ जे बारे में। वॾो फ़ैसिलो करण वारो ऐं वॾो ॼाणण वारो आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त तव्हां उन्हनि खे फरमायो त मूंखे ॾेखारियो उहे माण्हू जिन खे तव्हां अल्लाह ताला सां गॾु मिलाए छॾियो शरीक करे,
हरगिज़ अल्लाह जो को शरीक कोन्हे, बल्कि अल्लाह ताला त उहो जेको ज़बरदस्त आहे इक़्तिदार में बि ऐं हिकमत में बि। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त असां ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे अहिड़ो रसूल बनाए करे मोकिलियो आहे सभिनी इंसाननि जे लाइ जेको ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो ऐं डिॼाइण वारो आहे। पर अक्सर माण्हू नथा सम्झनि ऐं माण्हू चवनि था त इहो क़यामत जेकॾहिं ईंदी, तव्हां सचा इहो चओ था क़यामत ईंदी, त इहो कॾहिं थींदो वाइदो? अल्लाह ताला फरमाए पियो त तव्हांजे लाइ इन जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे, जंहिंखां जेॾी महिल उहो वक़्तु मुक़ररु ईंदो त हिकिड़ी घड़ी बि तव्हां पोयां न हटी सघंदव ऐं न ई अॻियां वधी सघंदव। उन ई वक़्तु मुक़ररु ते क़यामत क़ाइमु थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन। सुभान अल्लाह।